वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम खबर से। दौड़ में इमारत के बाहि लगी वही, बजना सड़ी फौत थी वया। शाही बाजार में रिहायशी इमारत के हेठां ठहियल दुकान के बाहि लगी। दुकान के लॻल बाहि मथां ठहियल घरनि खे बाहि पंहिंजे वकड़ में आणे छॾियो आहे, जॾहिं त 5 कलाकनि घरनि में फाथल प्रकाश ऐं सूर्या चंद सड़ी फौत थी विया आहिनि। इतलाह ते रेस्क्यू ऐं फायर ब्रिगेड अमले वाक़े वारनि हंधि पहुची रेस्क्यू अमल शुरू करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, दौड़ में इमारत के बाहि लगी वही, बजना सड़ी फौत थी विया आहिनि। शाही बाज़ार में रिहायशी इमारत के हेठां ठहियल दुकान के बाहि लगी, जॾहिं त दुकान के लॻल बाहि मथां ठहियल घरनि खे बि बाहि पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। 5 कलाक घरनि में फाथल प्रकाश ऐं सूर्याचंद सड़ी फौत थी विया। इतलाह ते रेस्क्यू ऐं फायर ब्रिगेड अमले वाक़े वारे हंधि पहुची रेस्क्यू अमल शुरू करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर कयूं पिया। दौड़ में इमारत के बाहि लगी वही, जंहिंमें 2 ॼणा सड़ी फौत थी विया आहिनि। शाही बाज़ार में रिहायशी इमारत जे हेठां ठहियल दुकान के बाहि लगी। दुकान के लॻल बाहि मथां ठहियल घरनि खे वकड़ में वठी छॾियो। 5 कलाक घरनि में फाथल प्रकाश ऐं सूर्याचंद सड़ी फौत थी विया। इतलाह ते रेस्क्यू ऐं फायर ब्रिगेड अमले वाक़े वारे हंधि पहुची रेस्क्यू अमल शुरू करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। दौड़ में इमारत के बाहि लगी वही, जंहिंमें 2 ॼणा सड़ी फौत थी विया आहिनि। शाही बाज़ार में रिहायशी इमारत जे हेठां ठहियल दुकान के बाहि लगी। दुकान के लॻल बाहि मथां ठहियल घरनि खे वकड़ में वठी छॾियो। 5 कलाक घरनि में फाथल प्रकाश ऐं सूर्याचंद सड़ी फौत थी विया। इतलाह ते रेस्क्यू ऐं फायर ब्रिगेड अमले वाक़े वारे हंधि पहुची रेस्क्यू अमल शुरू करे छॾियो आहे। इन हवाले सां दौड़ मां लाइन ते मौजूद आहे निसार लाशारी। जी निसार, कहिड़ा तफ़सील आहिनि भाउ जे हवाले सां? जी निसार, राब्ते करण की कोशिश कंदासीं। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे, दौड़ में इमारत के बाहि लगी वही आहे। 2 ॼणा सड़ी फौत थी विया आहिनि। शाही बाज़ार में रिहायशी इमारत के हेठां ठहियल दुकान के बाहि लगी। दुकान के लॻल बाहि मथां ठहियल घरनि खे वकड़ में आणे छॾियो।